बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जनी डांद न बिजो तनी तुंहिंजो आसरो, अवल ॾे उन्हनि खे पोयो भारे सिजो। जीअं त अॼु मज़दूरनि जो आलमी ॾियारो मल्हायो पियो वञे, जसो आहे मीर मौला बख्श बिरोई खे, जंहिं एॾी महिनत कई आहे, हिन मोहबत जे मेड़ खे कठे कयो आहे, असां सलाम पेश था कयूं मौला बख्श खे। उन हवाले सां हिकिड़ो असां शेर बि पेश कंदासीं। अल्लाह ॼाणे यार असांजी क़ौम ते अलाए कहिड़ा अज़ाब अची विया, हिकु सूर हुजे त बयानु कजे हिते ॾुखनि जा सैलाब अची विया। के मिसकीन मारिया था वञनि त कंहिंजा घर ड्राया था वञनि, ॾींहों ॾींहं जा नतीजा ख़राब अची विया। जिन खे वोट ॾेई असेंबलियुनि में विहारोसूं, अॼु उहे ई मारूड़नि जा घर ड्राइण लाइ तिखा ताब अची विया। जेके कल्ह कुझु कोन हुया, अॼु उहे बि थी आला जनाब अची विया। कोई कंहिंजो न रखंदो रायो, 1400 साल अॻे नबी साईं हो फरमायो, अॼु उहे ई इंतिखाब अची विया। शादियुनि में ॿियो शुगुल ई कोन्हे, पाणीअ जी जाइ ते शराब अची विया। न कंहिं न्याणीअ जी इज़त महफ़ूज़ आहे, वहशी दरिंदा थी बेनिकाब अची विया। हिते सिधे सवालनि जा बि उबता जवाब अची विया। करप्शन त कामोरनि कई, पर महांगाई जी टैक्स वधी सॼे अवाम ते पई। अलाए कहिड़ा कानून में किताब अची विया। कन हिकिड़ा त लोड़नि ॿिया, कन हिकिड़ा त लोड़नि ॿिया, अजीब मुल्क में एहतिसाब अची विया। जेके कल्ह कुझु कोन हुया, अॼु उहे बि थी आला जनाब अची विया। मिसकीन सिकिया हिकु वक़्तु मानीअ जे लाइ, भोतारनि लाइ ॿोड़ पुलाव ॿाकरा कबाब अची विया। कंहिं शख़्स चयो शोर न कर अदा शाइर, क़ौम सुतल आहे, काॾों मुल्क में शौर जा इनकलाब अची विया। तूं वञी पंहिंजो कमु कर लतीफ़ खखराणी, छो त तुंहिंजा बि कणकनि में लाभ अची विया।